أهلكنا من قرية بطرت معيشتها فتلك مساكنهم لم تسكن من بعدهم إلا قليلا وكنا نحن الوارثين فما كان ربك مهلك القرى حتى يبعث في أمها رسولا يتلو عليهم آياتنا فما كنا مهلك القرى إلا وأهلها ظالمون وما أوتيتم من شيء فمتاع الحياة الدنيا وزينتها وما عند الله خير وأبقى أفلا تعقلون أفمن وعدناه وعدا حسنا فهو لاقيه كمن متعناه متاع الحياة الدنيا ثم هم يوم القيامة من المحضرين. اللهم صل अल्लाह ताला फरमाए थो त कंहिं बि क़ौम जो ज़वाल या तरक़ी असुल आहे त इख़्तियार में अल्लाह ताला जी उन जे हुक्म में आहे, पर जॾहिं सबब ॾिसबा उन सबब जा मूजिद इंसान पाण हूंदा आहिनि। सबबनि जो मुअसिर ऐं तासीर ॾियारींदड़ अल्लाह ताला आहे। हिकिड़ो माण्हू गर्मीअ जे मौसम में ॿाहिरि निकिरी सिज जे हेठां बीहे थो, इहो सबबु बणियो आहे त हिनखे उस लॻे, गर्मी थिए, बुखार थिए या का तकलीफ़ अचे, हिन जो सिज जे हेठां बीहणु इहो सबबु आहे संदसि मर्ज़ जो। हाणे इहो मरीज़ थी पए, पर इन उस खे मुअसिर बणाइण त इन ते उहो असर नुक़सान जो पैदा करे, इहो अलाह जो वसिया। अलाह ताला उन उस खे हिन जे लाइ थधो करे छॾे, बेज़रर बणाए, उनजी मर्ज़ी आहे। जेकॾहिं नुक़सान वारो करे त उनजी मर्ज़ी आहे। सम्झिबो ईअं ज़ाहिर में इहो माण्हू उस ते बीठो यको सड़ी सड़ी पोइ आयो हेॾे, पोइ हुनखे ॾींहुं लॻी वियो। इहो हिकिड़ो दुस्तूर आहे दुनिया जो। अलाह ताला फरमाए थो त कंहिं क़ौम जी तरक़ी या तिबाही संदन हिमत सां वास्तो रखे थी, पोइ जहिड़े क़िस्म जो इरादो कंदा तरक़ी त तरक़ी ईंदी, जे ज़वाल त ज़वाल थी पवंदो। अलाह ताला फरमायो असां कंहिं क़ौम जी हालत खे तेसी न बदिलायूं जेसि ताईं उहे पंहिंजे हालत खे पाण बदिलाइनि। जेकॾहिं पंहिंजी हालत चङी रखंदा, सलाहियत में ईंदा त बरकतूं पवंदियूं, ऐं जेकॾहिं बुरो हाल कंदा, बेफ़रमानी कंदा, उन क़िस्म जो अलाह ताला जे तरफ़ां रंज पैदा थींदो, उन्हनि ते थी पवंदो। पोइ इहो रंज इल्लत बणायो, ज़ाहिर में मालूल बणायो, हक़ीक़त में इल्लत बणायो। जेका शइ ज़ाहिर में कॾहिं सबबु हूंदी आहे ऐं बातिन में उहा मालूल हूंदी आहे, कॾहिं बातिन में मालूल हूंदी आहे, ज़ाहिर में इल्लत हूंदी आहे। हिकिड़े माण्हू खे तप थियो, इन करे थियो जो हुनखे बीमारी पैदा थी गर्मीअ जी। हिनखे गर्मी छो थी आहे? हिन करे जो हिनखे बुखार आहे। गर्मीअ जे पासे नज़र करियो त बुखार ते नज़र पए, जे बुखार ते नज़र कयो त हुनजे मथां गर्मी जो असर तव्हांखे सम्झ में अचे। कंहिं क़ौम जो ज़वाल ॾिसो, उनजे अफ़ालनि खे ॾिसो, मथां अलाह जो अज़ाब आयो। कंहिं क़ौम जी तरक़ी ॾिसो त उन क़ौम जे हाल खे ॾिसो त उहे चङा हा, तंहिं करे अलाह जी रहमत थी। इहो आहे असांजे तरफ़ां बयानु, पर कम करण वारो ऐं तकलीफ़ ॾियण वारो
हक़ीक़त में अलाह वल क़दर ख़ैरी व शर्री मिन अल्लाह ताला। मगर नियतूं ऐं इरादा इंसान जा दर्जो उन्हनि ते पवंदो। चङी नियत हूंदी त उन जो कमु थिए या न थिए ज़रूर अलाह जे तरफ़ां त क़बूलियत ईंदी। हाणे जेकॾहिं बुरी नियत कंदो त उहा बुराई पहुचे या न पहुचे हिनखे शूनी ज़रूर ईंदी। इहो आहे इंसान जो पंहिंजो हाल। हिते अलाह ताला थो फरमाए कम आलकना मिन करियतिन बतिरत मईशतहा, केतिरा ॻोठ, केतिरियूं बस्तियूं, केतिरियूं क़ौमूं असां तिबाह करे छॾियूं जो उन्हनि जा मईशत गुज़रान ॾाढा वॾा हा, तमामु वॾे शौक़ वारा हुआ, वॾे ख़ुशि हालत वारा हुया। ऐं उन्हनि में नाज़ नखरो अची वियो हो, बतौर चइबो आहे इफ़रातुल ऐश, ऐश हुननि जा वधी विया हुआ। हुन ऐश जे वधण करे पोइ उन माण्हू में ग़फ़लत ईंदी आहे, छो त ऐश हुनखे आराम ॾींदो आहे। उहो उथी अलाह जे फर्माबरदारी लाइ का थोरी घणी तकलीफ़ बि करण जे लाइ तयारु न थिए। निमाज़ जो कमु आहे, तकलीफ़ त आहे। माण्हू वुज़ू करे थो, घर या मस्जिद में निमाज़ पढ़े थो, वरी तहारत करे थो, पेशाब संभाले थो, वुज़ू करे थो, इहे सभु कम हिकिड़ा तकलीफ़ जहिड़ा आहिनि। जानवर ख़ुशि, हुते पेशाब कयो, हुते चवणु लाथो, हुते खाधो, हुते पीतो, का तरीक़ा। माण्हू जी तबियत हैवानियत जे पासे लिखियलु आहे। हीअ सवील रही यतखिज़ुहु सबीला, माण्हू गुमराही ॾिसंदा त हेठि किरी पवंदा, चवंदा त हेॾे गुमराही ॾे वञूं, छो त गुमराही आहे हेठां ई ते लहणो आसान हूंदो आहे। मथे जो माण्हू जबल ते चढ़े तंहिंखां हेठां ई ते लहणो आसान आहे। हीअ सबीला रुशद ला यतखिज़ुहु सबीला, जेकॾहिं हिदायत जो पासो ॾिसंदा उनखे दगु न बणाईंदा पंहिंजो, केरु बि मथे चढ़ंदो। इहा हाल माण्हू जी तबियत में रखियलु आहे। त हिकिड़ो इंसान खाधो खाए, पाणी पीए, लॾो कपिड़ो करे, हिते हुते उते वेहे, इज़त वारो रहे, हाणे कहिड़ी ज़रूरत आहे इन शख़्स खे? का ज़रूरत कान्हे, हिनखे का ज़रूरत कान्हे का निमाज़ पढ़ण जी, रोज़े रखण जी, कंहिं चङे कम करण जी। छो त इन्हनि चङनि कमनि मंझां नफ़ो हिन दुनिया जे अंदरि माण्हूअ खे अहिड़ो त कोन थो निकिरे जीअं माण्हू वापार करे त नफ़ो निकिरी पए, इलाज करे त सिहत अची वञे, खाधो खाए त ड्राउ पइजी वञे, पाणी पीए त उञ लही वञे, अतुर संगे त ख़ुशबू दिमाग़ मुअतरु थिए। निमाज़नि में ईअं कोन्हे, रोज़े में ईअं कोन्हे, ज़कात में ईअं कोन्हे। तव्हां गौर करे ॾिसो, ईअं आहे नफ़ो कोन्हे। पोइ इन माण्हूअ खे कहिड़ी ज़रूरत आहे चङनि कमनि करण जी जंहिंखे को नतीजो ई ॾिसण में न अचे। इंसान आहे नतीजे जो पुटु, जे नतीजो नज़र ईंदुसि त कमु कंदो, जे न ईंदुसि त पोइ न ईंदुसि, न कंदो कमु। हिकिड़ो माण्हू जान थियो आहे, नंढड़ो थी वॾो थियो आहे, हाणे ताक़त वारो थियो आहे, पीउ हुनजो कुराड़ो थियो आहे। हाणे हे पीउ वठो का न ख़िदमत थो ॾिसे, न को उनजे तरफ़ां का पैसो ॾोकर थो मिले, हाणे हे पंहिंजे पेरें पाण थी पियो आहे। कहिड़ी ज़रूरत हुन पीउ खे संभालण जी? न, का ज़रूरत कान्हे। छो त जेसिताईं तालुक हुयो नफ़े सां, नफ़े में हाणे जवान बणिजी वियो, हाणे बादशाह थी पिया, हाणे कहिड़ी ज़रूरत आहे हिनखे वधीक खपे करण जी? तॾहिं अलाह ताला थो फरमाए साहिब मां फिर दुनिया मारूफ़ आहे, दुनिया में चङो हलिजांइ। ऐं अलाह ताला तव्हांखे ॾिसे थो त तव्हांजो ख़्यालु केतिरे क़दुरु आहे, दिलि सां ख़्यालु आहे या ईअं ज़ाहिरी तरह ख़्यालु आहे, इनखे बि अलाह ताला ॾिसे थो। मतिलबु आहे इंसान नफ़े जो पुॼारी आहे, इंसान नफ़े जो पुॼारी आहे। नफ़ो मिलंदो त ख़ुशि थींदो, जेकर नफ़ो न मिलंदो त ख़ुशि न थींदो। जॾहिं ख़ुशि न थींदो त पोइ ज़रूरत कान्हे हुनखे नेकी करण जी, ज़रूरत कान्हे हुनखे नरमी करण जी, ज़रूरत कान्हे हुनखे तवजो करण जी। बसि इहो मामिलो त वरी अलाह ख़ातिर जो आहे। जॾहिं को माण्हू एतिरे दर्जे ते थी पवे ऐं एॾे हया वारो थी पए जो जङाई करे विझे, ईअं आहे दुनिया जो सारो जहान। निमाज़ूं, रोज़ा, हज, ज़कातूं, ख़ैरातूं, ग़रीबनि सां महिरबानियूं, इहे सभु माण्हू खे करणियूं पवंदियूं आहिनि। करे त भलो आहे, पर इन में नफ़ो कोन्हे। जे पैसा ॾींदो त पैसा छुटा, जे कंहिंजी ख़िदमत कंदो त ख़िदमत छुटी, पोइ छा ॾींदुसि हुनजे वरी ख़ुशि थींदो, चवंदो त
इहो कमु अलाह ख़ातिर आहे। उते माण्हू पंहिंजी ख़िदमत खे जमा कंदो थो वञे, गॾु कंदो थो वञे। इहो त एॾो अक़ीदो एॾो आख़िरत यकीन वारो मसइलो आहे। आख़िरत जे मथां हिननि खे यकीन आहे, तॾहिं इहे कम कनि था ऐं नतीजो हुननि खे नज़र थो अचे। हिन दुनिया में नतीजो नज़र ईंदो आहे। लतरबुन्नल जहीम सुम्म लतरबुन्नहा ऐनल यकीन। तव्हांखे हिन दुनिया जे जहान में वेठे वेठे दोज़ख नज़र ईंदो आहे, हुनजी बाहि नज़र ईंदी आहे, हुनजी बदबू सिंघण में ईंदी आहे, हुनजो चीखो पुकार तव्हांखे महसूसु थींदा आहिनि। छो त हुनखे यकीन आहे आख़िरत ते। जॾहिं यकीन हूंदो आहे त यकीन जा नतीजा माण्हू जे साम्हूं अची वेंदा आहिनि, दिमाग़ में ईंदा आहिनि। ईअं थी पवंदो आहे। हिते अलाह ताला फरमाए थो, केतिरनि क़ौमुनि खे असां हलाक कयोसीं हिकिड़े ॾोह जे करे रुगो बतरत मईशत हा। उन्हनि जी जेका मईशत हुई सा फुंडी चुकी हुई ॾाढी। आराम ऐश खाधा पीता वॾा फुंडी विया, वॾे मज़े में अची विया। हाणे कहिड़ी ज़रूरत आहे हुननि खे कंहिं चङे कम जी? चङो कमु कनि त बि मईशत हुआ, जे बुरो कमु कनि त बि मईशत हुआ। पोइ हिनखे कहिड़ी कस खाइण जी ज़रूरत आहे, कहिड़ी तकलीफ़ करण जी ज़रूरत आहे, कहिड़ो घर में उथी निमाज़ पढ़ण जे लाइ अचिणो आहे, कहिड़ो हुनखे सुबुह जो उथी सफ़ाई करणी आहे, थधे पाणीअ में वास्तो रखिणो कोन, बसि ज़रूरत कान्हे। बसि ईअं हैवानी ज़िंदगी। ऐं अलाह तबारक व तआला हैवाननि खे त कानून ॾिनो आहे, पर माण्हू पंहिंजे इंसानियत जे कानून खे विञाए थो। पोइ त हैवाननि खां बि परे आहे। हैवान खे कहिड़ो कानून आहे? गाह रखंदोसि त खाई वेंदो, गोश्त रखंदोसि त कोन खाईंदा। उहे हैवान जेके गाह खाईंदड़ आहिनि, मेहूं ढोर ढगा, पर ॿिया अहिड़ा आहिनि जेके गोश्त खाईंदा आहिनि, गाह न खाईंदा। कुतनि ॿिलनि खे तव्हां गोश्त ॾींदो खाईंदा, गाह जी चपटी रखंदो त कोन खाईंदा। इहा हुननि जी शरीयत आहे, इहो कानून आहे हुननि जो। बेफ़रमानी असुल न कंदो ॿियो, बेफ़रमानी न कंदो कुतो जो उथी गाह खाए, ऐं बेफ़रमानी न कंदो घोड़ो ॾांद उठ जो उथी गोश्त खाए, उहो गाह खाईंदा, हे गोश्त खाईंदा। बेफ़रमानी असुल न कंदा। माण्हूअ खे अलाह ताला शरअ जे अंदरि हलाल हराम अमुर नही इहे सभु ॾिना आहिनि वाज़िह करे। हे तुंहिंजे लाइ हुकुम आहे, हिन खां तोखे मना आहे, हे हलाल थी, हे हराम थी। हाणे इन माण्हूअ खे ईअं ई पाबंदी करणी आहे जीअं ढोरनि खे पंहिंजे गाह में पाबंदी कई आहे, या जानवरनि खे पंहिंजे गोश्त में पाबंदी उन्हनि कई आहे, कराई आहे। माण्हूअ खे बि हलाल हराम में ईअं करिणो आहे, नथो करे त अलाह ताला फरमाए त भलो मज़ल जानवरनि जहिड़ा न आहिनि, इहे अञा चपल। जानवर कानून में पूरा आहे, कानून में पूरो आहे। शरीयत असांजी हलाल हराम, शरीयत उन्हनि जी गाह खाइण या गोश्त खाइण, फ़र्क़ु कान। हो शरीयत पंहिंजी में पूरा, असां माण्हू शरीयत नुक़सान था कयूं। ॻाल्हि सम्झ में आई करे न आई साईं? एॾो नुक़सानु आहे बाबा, असांजे अकुल जो एॾो नुक़सानु आहे, असांजी हिमत जो एॾो नुक़सानु आहे। पर इहो नुक़सानु छो थो थिए? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह में कौल त आहे, कौल त आहे, पर इन में अक़ीदो कोन्हे। अक़ीदो केरु पंहिंजो सुञाणंदो? हिनखे अक़ीदो आहे की न कोन्हे? चइबो सभु तूं ला इलाहा इल्लल्लाह खे नथो वञे, जीअं मञे थो पढ़ी ॿुधाईंदो हे कंदो, पर होड़ो वरी वेठो गंदो कमु कंदो, बुछड़ा कम कंदो, नेके ॾे न ईंदो। हाणे असां छा सम्झूं? हिन जो कौल ऐं हिन जो अमल खे हिकु जहिड़ा थिया। जानवरनि में ईअं कोन्हे जो जानवर कूड़ ॻाल्हाइनि, जानवर पंहिंजे शरई कम जे बरख़लाफ़ कनि, हुननि जी शरीयत मां ॿुधाई बरख़लाफ़ कोई न कंदो। चवंदा आहिनि त शींहं बुख चरे, बुख मरे मगर रब न चरे, एतिरी क़दुरु। हालांकि केॾी वॾी ताक़त आहे, रब न खाईंदो। अहिड़ी तरह माण्हू केतिरा रब पिया खाईंदा, केतिरा हराम पिया खाईंदा, केतिरा गंदा कम कंदा, ख़बर बि कनि हे हराम आहे, हलाल आहे, हे जाइज़ आहे, न जाइज़ आहे। ॼाण खां पोइ साईं, न ॼाणंदड़ माण्हू हुजे त पोइ त ठहियो। ॼाण खां पोइ अलाह ताला शरीयत अकुल जे मथां रखी आहे, हुननि जी शरीयत हुननि जे तबव जे मथां रखी आहे। हुनजी तबव गाह न क़बूल ईंदी, हिन जी तबियत गोश्त न क़बूल ईंदो, तबव। ऐं असांजे मथां अलाह ताला शरीयत अकुल ते रखी आहे। असांजो अकुल फ़ैसिलो करे थो त हलाल आहे, हराम आहे, अकुल फ़ैसिलो करे थो त जाइज़ आहे, न जाइज़ आहे। पोइ असांजो अकुल कमु छो नथो करे? अकुल कोन्हे छा? अकुल आहे। यूरोप वारनि खे केतिरो अकुल आहे? हवा ते था उॾरनि, ज़मीन में सोराख कढनि, वॾा कम था कनि, बेअकुलनि खे चरी वेड़ा कम कंदो आहे। अकुल आहे पर ईमान कोन्हे। अलाह ताला तव्हांखे असांखे ईमान जी दौलत। अकुल वारो माण्हू ईमान वारो माण्हू, अकुल वारो माण्हू बेईमान माण्हू। अकुल बि हुजे, ईमान बि हुजे, अल्हम्दुलिल्लाह। अकुल हुजे ऐं ईमान न हुजे काफ़िर। अकुल आहे, ईमान कोन्हे।
आई ॻाल्हि सम्झो न? दुआ करे त अलाह ताला असांजो ईमान सलाम करे। अलाह ताला फरमाए थो त केतिरनि क़ौमुनि जी क़ौमुनि सां हलाक करे छॾियूं, ऐश में मस्त थी विया। हे जो तव्हांखे ॻोठ ॾेखारियूं अलाह करो, मां ॻोठ ॾेखारियां उन्हनि ॻोठ क़ौमुनि जा तिलक मसाकिन में जो इहे जायूं अथनि आद समूद जूं क़ौमूं, हुनजा ॻोठ घर ख़ाली लॻा पिया आहिनि। लम तुस्कन मिन बादिहिम इल्ला कलीला, के 2-3 वञी करे रहिया, न त विया सभु कुटी कपी, इन्हनि में को माण्हू कोन रहियो। का ॻाल्हि कान्हे। अलाह ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए थो तव्हां अरबनि जे दुश्मनीअ खां, अजमनि जे शरारतनि खां, इन्हनि ॻाल्हियुनि जे हरकतुनि खां न डिॼो, छो त केतिरियूं क़ौमूं बेफ़रमानी जे करे मां हलाक करे छॾियूं आहिनि। अरब तव्हांजे ॾाढो ख़फ़े थिया आहिनि, कलमे ॿुधण खां बेज़ार बणिया आहिनि, तव्हांजा माइट तव्हां खां परे थी विया आहिनि। पर न कयो, असां इन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं वरितोसीं त पोइ हलाक करे छॾींदासीं। तव्हां पंहिंजो कमु करियो, हक़ वारे खे कमु करिणो आहे। अलाह जो ख़ौफ़ रखो। जिन माण्हुनि पंहिंजे खाधे पीते ऐं ऐश आराम ते गुरूर कयो आहे ऐं उन्हनि जो तकबुर ऐं सरकशी वधी वई आहे, अलाह तबारक व तआला उन्हनि खे ईअं मरोड़ तिबाह करे छॾियो जो सिर्फ़ हस्तीअ ते उन्हनि जो नालो त कोन्हे, पर तव्हांखे खंडर दड़ा कुझु ड्रथल जायूं नज़र ईंदियूं, जीअं मोहन जो दड़ो ड्रथल जायूं उते एॾे क़िस्म जेको अलाह ताला तूफ़ान मोकिलियो जो थधी आहे, घरनि में अंदरि पिया हुआ, ऐं अचे राति जो तूफ़ान झकड़ लथी साईं, हे जेको मोहन जो दड़ो हवाई जहाज़नि वारो वॾो, कीअं था सम्झूं असां त हिन ते झकड़ लथी, मींहुं आयो, मींहुं न आयो पर हवा आई, हवा उन में कारी वारी ते अचे लथी हुन हवा में, अलाए किथां हवा खणी आई, त अलाह जो हुकुम हो। पोइ घिटियूं जायूं उन्हनि जे अंदरि हवा वारी भरण लॻी, हेठि अंदरि ख़ुशि, अंदरि कमरनि में वेठा आहियूं, तव्हांजो सफ़ा दड़ा थी विया घर, हे अंदरि अचे उन्हनि में साईं सोढ़ पैदा थी, खणी जो खोलनि त वारी वारी कीअं निकिरनि, दर खोले वारी अंदरि, हीअं अंदरि मरी विया हुते, सभु कमरनि में हॾा पिया, ऐं ॿाहिरों खोटियूं त जायूं खोटियूं ऐं हुनजा दर साफ़ कयऊं, दरवाज़ा हुननि जा बंदि थी विया। हीअं अलाह ताला तूफ़ान हवाऊं मोकिले, पथरनि जा मींहं वसाए, क़ौमुनि खे अहिड़े आसान तरीक़े सां ख़तमु करे छॾियो। अच्छा तव्हां हिननि खां न ॾिजो, हिन जी दुश्मनी जी परवाह बि न करियो, असां हुननि खे तिबाह करे छॾियोसीं, पोइ इहे छा कंदा? तव्हां पंहिंजे कम में रहो, को ख़्यालु न करियो तव्हां। अलाह तबारक ताला जे तरफ़ां इबरतनाक सज़ाऊं ॾिसो हिननि शख़्सनि जूं, तंहिं करे तव्हां फर्म बरदारी में कोताही न कजो। कुन्ना नाहुल वारसीन, हिननि खां अॻे को कोन हुयो, असां मिड़ई मालिक आहियूं सभिनी जा, मरी विया त बि असांजी शइ, जीअरा हुजनि त बि मिल्कियत असांजी, हिननि जो आहे छा, इहे मरी ख़तमु थी विया, वारसीन जो कोई न रहियो, सभिनी जे पोयां मां हुउसि, अलाह जो नालो वञी रहियो। तंहिं करे तव्हां ख़्यालु करियो, तव्हांखे असां होशियारु करण जे लाइ नबी मोकिलिया आहिनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत असांजे लाइ वॾी होशियारी आहे। अलाह ताला असां सभिनी खे फर्मा बरदारी ऐं ताबेदारी अता करे, हीअं अलाह ताला असांखे हर वक़्तु होशियारु कयो। अॻे ईअं ई माण्हुनि खे नबूवत सां अलाह ताला आबाद कंदो हो ऐं हुनखे बचाईंदो हो। वमा कान रब्बुक मुहलिकल क़ुरा हत्ता यबअस फीकुम रसूला, अलाह कंहिं ॻोठ खे कंहिं मुल्क खे कोन तिबाह कंदो आहे जेसि ताईं हुनजे मरकज़ी ॻोठनि में, वॾनि ॻोठनि में रसूल मोकिले, पैगाम आणींदड़ मोकिले। यतलू अलैहिम आयातिना, असांजूं आयतूं हुननि खे पढ़ी ॿुधाईंदा, हुननि खे अलाह ताला ईअं कोन ख़राबु कंदो आहे, तिबाह कंदो आहे, जेसि ताईं हुननि जो सदर मक़ाम, वॾा वॾा शहर जिते समझदार माण्हू, जिते इज़त वारा हुननि जा बादशाह अमीर दौलतमंद हुजनि, उते अलाह ताला पंहिंजो रसूल मोकिलींदो आहे, या रसूलनि जा पैगाम आणींदड़ मोकिलींदो आहे। पोइ जॾहिं उहे ईंदा त हे उन्हनि खे मञींदा ई कोन, मञींदा, पर हुजत पूरी थी पवंदी। अलाह फरमाए त ईअं असां कंहिंखे तिबाह न कंदा आहियूं। ज़ालिमून, उहे सभु ज़ालिम थींदा, ॻाल्हियूं ॿुधण खे पुठी ॾींदा, पंहिंजे गुनाहनि खां बाज़ न ईंदा, तुग़यान ऐं सरकशी में हलंदा वेंदा, तव्हांजो अलाह ताला पकड़े पोइ हुननि खे हलाक कंदो। अलाह ताला ॾिघो रस्तो थोरो थो ॾे, अदालत जो, इंसाफ़ जो,
ऐश जो आराम जो वॾो टिगो ॾिसो पर माण्हू उन में वॾो नुक़सान था कनि, वॾो नुक़सान था कनि। कुतनि खे जानवरनि खे शौक़ में पाले उन्हनि जा खाधा खुराकूं अहिड़ा जो ग़रीबनि खे उन्हनि जी मूड़ी दुकान उहे पिया खाइनि पियनि। अंब मुरबा रसूं वॾनि वॾनि फलनि जूं ईअं बादामियूं मगज़ अहिड़े क़िस्म जी शयूं पिया दाणे जे बजाए घोड़ा बादामियूं था खाइनि। दाणे में छा ॾिबो अनिरो ॾिबो आहे बादामियूं था खाइनि। पाणी पीअण जे लाइ न वरी रस कढी ऐं पोइ नारंगियुनि जे रस हुननि खे बाटलियूं भरे पीआरनि पाणी जे बजाए। इहे सभु अलाह ताला तो फरमाए बतरत मईशत आहे। इन्हनि पंहिंजे हुकूमत में ऐश खे वधाए छॾियो। हालांकि कहिड़ो फ़ाइदो हुननि खे पंहिंजो फ़ाइदो हूंदो, उहो फ़ाइदो यकीनी कोन्हे मगर थींदो आहे, फ़ाइदो हूंदो आहे। वमा ऊतीतुम मिन शैइन फमताउ हयात दुनिया व ज़ीनतुहा। रब फरमाए थो त मां तव्हांखे कुझु सामान ॾिनो आहे, इन जो फल खाधो कपिड़ो ज़िंदगी ज़ीनत मां ॾिनी अथमि। इहा मां तव्हांखे दुनिया जे सामान में ॾिनी आहे। पर ॿी अञा असां वटि हेॾे बि जुदा रखियल अथव, छो त तव्हांजा मुल्क आहिनि ॿ। हिकिड़ो मुल्क आहे इहो दुनिया जो, ॿियो मुल्क आहे आख़िरत जो। उन ॿिन्ही ॻोठनि में तव्हांजे में असां सामान रखियो आहे। दुनिया जो सामान जो ॾिसो पिया पियो अचे वञे हले, ॿियो आख़िरत जो सामान बि आहे। उहो बि जॾहिं उते ईंदो त वरी ॾिसंदो, पोइ उते हैरत वठंदी त हेॾो सामान आहे असांजो। अहिड़ी तरह सां दुनिया जे जहान में कॾहिं कॾहिं ऐश ऐं आराम, पर बेफ़रमानी जे करे वरी आख़िरत जो अज़ाब ओचितो अची वञे, माण्हू उन में अची फासे। अलाह फरमाए थो त ॿिए पासे ॾे कॾहिं ऐश हूंदो आहे, कॾहिं तैश हूंदो आहे, अज़ाब हूंदो आहे। सो फमताउल हयाती दुनिया व ज़ीनत आहे। हिते तव्हांखे दुनिया जो सामान ऐं ज़ीनत ॾिनी आहे। वमा इंद अल्लाह ख़ैर व अबक़ा, जेके अलाह वटि आहे सो तव्हांजे लाइ भलो ऐं बहितर आहे, बाक़ी रहण वारो आहे। हिते दुनिया में जेको सामान आहे तव्हांजो थोरे वक़्त जे लाइ आहे। आदमी जो जेकॾहिं अकुल कमु करे त हुनखे सम्झणु खपे त दुनिया में ॾींहं केतिरा मां रहंदुसि, इहो ॿार मुंहिंजो घणा ॾींहं हलंदो, ज़िंदगी मुंहिंजी केतिरे क दुनिया ऐश ऐं आराम ते हूंदी, पोइ बेकार थींदुसि त पोइ साॻो छिछड़ो बणिजी वेंदुसि, पोइ त कुझु न थींदो। फर्ज़ु करियो दुनिया में अज़ाब कंहिंखे न बि अचे, बीमारी न बि थिए, मथे जो सूर बि न हुजे, पर हिन जे सिहत जो प्यालो, हिन जे वजूद जो ढांचो, आख़िर हिकिड़े ॾींहुं मौत त भञंदो साईं, छॾींदुसि छा? कहिड़ो माण्हू जेको चए थो त मौत खां मां मथे आहियां, मौत मुंहिंजे कदमनि में आहे, काथे थो अचे मुंहिंजी सिर ते? इहो सिधो सो अलाह तबारक व तआला जी तरफ़ां हिकिड़ो चैलेंज आहे इंसान खे त को मौत तव्हां ते न ईंदो, मौत ईंदो। कुल इन्नल मौत लज़ी तफ़िरून मिनहु फ़इन्नहु युलाक़ीकुम, जंहिं मौत खां तव्हां डिॼो था इहो तव्हां सां अचे पहुचंदो, मिलंदो तव्हांखे। ज़रे ज़रे जो हिसाब ॾियणो पवंदो। ऐश ऐं आराम साईं जेके मुयसरु थिया हिते मोटी उहे कोन ईंदा। हिकिड़े ॾींहं जो ई ऐश आराम माण्हू खे मोटी नथो अचे, हिकिड़े झटके जी लज़त माण्हू खे मोटी नथी अचे। ॾिसो गौर रुगो करियो, इहो हीअं आहे, रुगो हवा हिते आहे। माण्हू खाधो लज़त तव्हां मुंहिंजी हासिल कई वरी छुटो, पाणी पीतो हुनजो आराम हासिल कयो वरी छुटो। अञा जी सारी ज़िंदगी जेका अहिड़नि लज़तुनि खां फानी वञण वारनि लज़तुनि खां गॾियल हिकिड़ो आहे, उहो त आहे कोन। अहिड़ी तरह मौत बि वरी हाज़िम लज़ात अल मौत, मौत में सभिनी लज़तुनि खे जेके उमेद में अचण वारियूं आहिनि हो त हुयूं कई बि जहिड़ी, बाक़ी हाणे अञा ॿीहर ईंदियूं, ॿिए वेले जो हिनखे इंतज़ारु आहे। मौत जो ईंदो आहे सो लज़तुनि खे टोड़ियूं हलियो वेंदो आहे ख़तमु करे, मौत वरी वेंदो बानो वीचार उमेदूं मथे। हुज़ूर पाक सलाह सम्झनि हीअं हिकिड़ो लीको कढियो, हिनजी दवा हेठां मथां जोड़ाई लीको कढियो ज़मीन ते, हुनजे विच में हिकिड़ो ॿियो लीको कढियऊं, चौधारी दर, हुनजे विच में लीको कढियऊं। वरी उन में थोरी थोरी चांबड़ियूं जीअं खजीअ जा पन हूंदा आहिनि छड़ीअ में लॻल, अहिड़ा लीका हेॾो वेंदो कढियूं। पोइ उहा छड़ी जेका विच में लीको पातऊं उहा उन ॿाहिरि लीके खां निकिती हली परते। साहिब कराम पुछियो साईं छाजो मिसाल आहे? फरमायो त हे मिसाल आहे इंसान जो
हे जेको विच में लीको बीठो आहे, ऐं हेॾो पासे जेके लीकड़ा आहिनि छड़नि जे खजीअ जे छड़नि वांगुरु, इहे हुनजी उमेदूं, हुनजा कम, हुन जूं हालतूं इहे हुन सां चिमिड़ियल आहिनि। ऐं चौधारी लीको आयल आहे, इहो अथसि मौत जो लीको, ज़िंदगी जे ख़ात्मे जो लीको। पोइ माण्हू त पंहिंजूं उमेदूं रखी एॾियूं डिघियूं थो करे, तमामु वॾियूं उमेदूं दुनिया जे अंदरि अथसि, पर मौत जो अचे थो काटी हलियो वञे, का शइ कान पूरी थिए। कहिड़ो माण्हू आहे जंहिंजूं उमेदूं सभु पूरियूं हुजनि ऐं उहे पूरियूं करे पोइ खाई पी आराम करे ड्राव करे चए त हाणे दुनिया में मुंहिंजी काई उमेद कान्हे, अहिड़ो माण्हू कोन्हे को, ज़रूरु उमेदुनि जी आदत मौत अची थो वञे। तंहिं करे इंसान अक़लमंद खे इन्हनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु करणु घुरिजे त मां रब जे आॾो हमेशह हाज़िर आहियां, दरे दरे जो हिसाब थींदो, मुंहिंजो ऐश आराम जेको हींअर मुयसरु आहे उहो किथे रहंदो, घड़ी खां पोइ वेंदो हलियो। इन खां वधीक उहो माण्हू अक़लमंद इंसान आहे जेको इन ॻाल्हियुनि खे सम्झे ऐं दुनिया जे सॼे सामान खे लाशाए ॼाणे, का शइ दुनिया जी ज़िंदगी जी मिसाल आहे, जीअं समुंड में जगी थींदी आहे, फोटा थींदा आहिनि, वरी ख़तमु समुंड ऐं बाक़ी दुनिया जो जहान त पियो थो हले, पर माण्हू लॻे ई कोन्हे। अहिड़ी तरह सां पाण खे ख़्यालु करणु घुरिजे त ज़िंदगी साफ़ गुज़ारणु घुरिजे। अलाह तबारक व तआला हिन नाक़िस ज़िंदगीअ में फ़ानी लज़तुनि में अलाह ताला हूंदे हूंदे के कामिल लज़तूं, कामिल नेमतूं, कामिल ज़िंदगी असांखे था फॻाइनि। उहे कामिल ज़िंदगियूं, कामिल नेमतूं हिते कंहिं सौदे सां मिलंदियूं। सौदो ॾिबो, उहो सौदो कहिड़ो ॾिबो? ॿियो कुझु न, ख़्यालु हिकिड़ो अलाह जी इबादत ॾे, अलाह जे ज़िक्र ॾे, अलाह जे कलमे पाक ॾे, भलाईअ ॾे, पोइ ख़्यालु मसरूफ़ कबो रुॻो, ॿियो को घणो ख़र्चु कोन्हे को, घणो ख़र्चु न आहे। उहे माण्हू पंहिंजा कम कंदो त हिन खे नतीजा पहुचंदा, बाक़ी का दौलत का मिल्कियत का घणी ख़र्चु करणी कान्हे। छो त जेका हिन ॾिनी, सच पुछो त हिनजी हुजे हा त किथे ॾेई सघे हा, थोरो गौर करे ॾिसो। जेका हिन जे पेट में पए सा ॿिए खे कीअं ॾींदो बाबा? माण्हू जंहिं जाइ ते हिते वेठो आहे न, इन जाइ ते ॿियो बापत ई कोन, तव्हां हिकिड़ा वेठा आहियो पंहिंजे पंहिंजे जाइ ते, हर हिकिड़ो न मां तव्हांजी जाइ ते न तव्हां मुंहिंजी जाइ ते, हर हिकिड़ो ॿिए जी जाइ ते कोन को मापंदो, हर को पंहिंजी जाइ ते आहे। अहिड़ी तरह सां जेके खाधा पीता माण्हू खाधा इहे इन जाइ में, ॿिया जेके बि मिल्कियतूं खाधा पीता आहिनि जेके खे ॾिनई या खाधा उन्हनि जाइ हिन जा त आहिनि कोन। कीअं चयो थिए मां ॾिनो आहे, हिन छा ॾिनो आहे? हिन खे त इहा शइ आहे जिते वेठो आहे। हाणे हेतिरा माण्हू वेठा आहिनि छा चइबो मां जायूं ॾिनियूं आहिनि, ईअं आहे मिसाल। पंहिंजी शइ कंहिं ॿिए हंधि ॾींदो कान, ॿिए जी शइ माण्हू वठंदो कोन। हिते हर को पंहिंजी जाइ ते वेठो आहे, हाणे वठो जायूं त ख़बर पए के ईअं अलाह जो रिज़्क़ आहे। जेको जंहिंजो रिज़्क़ आहे तव्हां खाई नथा सघो, ऐं जेको नथा खाई सघो तव्हांजो रिज़्क़ न आहे, उनजो एॾो वॾो मसइलो आहे। अलाह फरमाए थो मां इंद अल्लाह ख़ैरन व अबक़ा, अलाह वटि जेकी आहे सो बाक़ी। मोमिन ऐं काफ़िर जो जेको अंजाम आहे इहो बराबरि कीअं थींदो? नाबीन ऐं सॼे जो अंजाम कीअं बराबरि थींदो? गर्मीअ ऐं सर्दीअ जे फ़र्क़ में जेको माण्हू वेठल आहे इहे कीअं बराबरि थींदा? उस ऐं अंधेरो कीअं बराबरि थींदो? कंहिं माण्हू खे जेकॾहिं गिरफ़्तारी जो हुकुम अची वियो त पोइ उहो माण्हू पंहिंजे ख़्वाब में जेकॾहिं ताज पंहिंजे मथे ते ॾिसे, आहे गिरफ़्तारी में फाथल, पर ख़्वाब में ॾिसे त मूंखे ताज आहे, मूंखे बादशाही आहे, मूंखे तख़्त आहे, हज़ारे माण्हू मुंहिंजो राज बणिजी विया आहिनि, पर मूंखे आर्दो आहे मथां फांसीअ जो। पोइ जो जागे त हाणे इहो आर्दो हिन ते असरु कंदो की न जेको ख़्वाब लधई उन ते ख़्यालु कंदो कोन्हे। अहिड़ी तरह दुनिया जे जहान जेके ऐश आराम में गुज़ारनि था उहे अहिड़े मिसाल ते आहिनि। जेको पुठियां हुनखे हुकुम आयल आहे त हिनखे वठी पकड़बो, उहो माण्हू कहिड़ी तरह ख़ुशि थींदो, पंहिंजे ख़्वाब ते ख़ुशि थींदो। दुनिया जी जान त ख़्वाब आहे। يوم يناديهم فيقول أين شركائي الذين كنتم تزعمون। अल्लाह ताला सभिनी खे सभु करे चवंदो त जेके तव्हां मुंहिंजा शरीक सम्झा, तव्हां उन्हनि जे उथण वेहण में हूंदा आहियो ऐं उन्हनि खे पंहिंजी ताक़त वारो सम्झंदा आहियो, उहे पंहिंजी हिमायत लाइ हिते आणियो त सही, ॾिसूं कीअं तव्हांजी अॼु ख़िदमत था कनि, जिन जे ख़्याल ते ऐं चवण ते ऐं उन जे राज़ ते पंहिंजी हेॾी हयाती अजाई करे छॾियो, अॼु उहे आणियूं त तव्हां सां मदद कराइनि। قال الذين حق عليهم القول
रब्बना हाउलाइ लज़ीना अग़वैनाहुम कमा ग़वैना तबर्रना इलैक मा कानू इयाना यअबुदून। अल्लाह ताला फरमायो त पोइ हुननि खे सॾींदासीं त बाबा इहे पंहिंजा हाणियूं जिन तव्हांखे गुमराह कयो उन्हनि खे सॾु कंदा ईंदा हो बि जिन जे सहारे ते माण्हू दुनिया जे जहान में गुमराह थियो, उन्हनि खे दिलासा ॾिना, उन्हनि खे पंहिंजी इज़तूं ॾेखारियूं, उनजे सहारे ते हुन नेकी जो कमु न कयो, कुझु कमु कयो चयो त इहे असांजे लाइ चङा आहिनि। ईअं मिसाल खणी सम्झो, मां हिन वक़्तु का ॿी ॻाल्हि कान थो ॿुधायां, अहसास थो ॾियण लॻो मिसाल तौरु माण्हू चए थो भाई आलमनि खे वोट ॾियो, चयोसीं हा ॾींदासीं, पर ॿियनि खे दड़का दामन वोट ॾेई विया। हाणे उन्हनि खे घुराईंदो अलाह ताला, चवंदो आहे तव्हां हिन खे छो गुमराह कयो, हे चवंदोसीं असांखे हिन गुमराह करे असांखे ॿिए पासे ॾे वठी विया। अलाह ताला फरमाईंदो ॾियो हाल तव्हां हिन खे छो गुमराह कयो, इन खे असां जेकॾहिं गुमराह कयो त असां अॻ में पाण गुमराह हुयासीं, चइजे त असां हिन सां बुराई कई आहे, वधीक बुराई न कई आहे, असां बि फिटल हुयासीं, असां सां मिली विया तंहिं करे फिटा, बाक़ी हूं त का ॻाल्हि कान्हे का, असां तोॾे हिननि खे फिटी करे बेज़ार थी तव्हां वटि आया आहियूं, हे हरू भरू राज असांजे कढ लॻो, न त ईअं कान्हे ॻाल्हि, ईंदा त सभई अलाह जे चकर में वेंदा गिरफ़्तार थी, पर उहो पंहिंजी जान छॾाइण जे लाइ क़ौम खां बेज़ार थी ऐं पोइ चवंदासीं असांजी बेज़ारी, असां छा कयूं, को ॿधोसीं हिननि खे, असांजी शैतान जे मथां फरियाद थींदी। क़ुरान पाक में शैतान खे माण्हू हिते चवंदा त भला तूं असांजी हाणे मदद कर, हुते केॾियूं असांखे ख़ासियूं ॻाल्हियूं चवंदे हाणे असांखां छो तूं पासी रखंदा, उहो चवंदो अलाह ताला जे दरगाह में बीह बयानु ॾींदो, चवंदो मां अन बि मुसरिख़ुम वमा अंतुम बि मुसरिख़िय, मां तव्हांजो फरियाद अर्ज़ न आहियां जो तव्हांखे मुश्किलनि में कमु अचां, न तव्हां मुंहिंजा महिरबान आहियो जो मूंखे अॼु मुंहिंजी शैतानगीरीअ जे सज़ा में मूंखे कमु अचो हल्काए ॾियो। इन मां दाऊं मां तव्हांखे सॼो हो बाबा माॾे अचो, पोइ तव्हां भॻा आहियो माॾे, ॿियो को मां ॿधी आंदो हो तव्हांखे, मुछाई में तव्हां पंहिंजो पाण हिमत करे माॾे आहियो, बाक़ी मां ॿधो त कोन हो तव्हांखे। शैतान जे मथां माण्हू जेको ईमान थो कोन्हे, अलाह ते ईमान, अलाह जे रसूल ते ईमान, हाणे जिन ते ईमान हुननि जो नालो न वठे ऐं शैतान जी शैतानगिरी ते भॻो वञो ॾे, हाणे अंदाज़ो ॾिसो छा हाल आहे माण्हू जो, जानवर अहिड़ा किथे आहिनि वीचारा, जानवर अहिड़ा कोन चङा आहिनि उहे। अलाह तबारक व तआला असांखे शर्फ़ फर्मा बरदारी नसीब फरमाए, दुनिया जे जहान में असांखे जेका हयाती ॾिनी आहे उनजो क़दुरु असांखे नसीब करे, त जीअं असां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी करियूं ऐं चङाई करियूं, अलाह जा फ़राइज़ अदा करियूं, माण्हुनि जा हुकूक अदा करियूं, उते त का शइ न ॾेई सघंदी। नबी साईं जन हिकिड़े दफ़े फरमायो त कंहिंजो को हक़ आहे त मूंखां वठो, माण्हू आया सॼी मस्जिद भरिजी वई, रोज़ मां पंहिंजे अलाह ॾे वेंदुसि, सो मुंहिंजो जेको तव्हांजो को हक़ हुजे मां ॾे, चुप करे वेठा करे सम्झो मुंहिंजी नबूअत आहे, तव्हांखे मूं ते ईमान आहे, ठीकु आहे, पर इहा तव्हांखे शर्मसार थी बणाए त मूंखां तव्हां हक़ न वठो, हक़ वठो, मां तव्हांखे चवां थो वठो, पोइ हीअं वठी वेठो माण्हू हुनजे मुंहिंजो हक़ आहे। कहिड़ो वक़्तु थी सही मूंखे तव्हां लकुड़ आयो, पोइ कीअं लॻो लकुड़ जी माण्हुनि जो अंबो हुते तव्हांजो लकुड़ लॻी वियो, पोइ लकुड़ मां हणंदुसि, साहिब कराइण चयो त इहे छा थो करे, पुठियूं गुबारी करे वीचारा वेही रहिया, छो त न मां ज़ुल्म कोन कंदुसि, जंहिं हयो आहे उनखे हणंदुसि, करो त ॾिया पोइ आयो फिरी लकुड़ खणी चईं मुंहिंजो गाड़ी पुठीअ ते लकुड़ लॻो, नवी साईं खे गर्मी जी मौसम में चादर वेझी रही, हीअं निकिरी आया घर मुंहिंजो, चादर ॾिजो कुलनि मुबारक त ढिली कयूं त पुठाड़ा थी विया ज़ाहिर, पोइ आयो पोइ वीचारा साहिब अकरा वेट कनि पियो वेठा, ॾिसनि ई न पिया, ॾिठो अचे मोहर नबूअत खे चुमी ॾिनई, चईं मुंहिंजो मक़सदु इहो हो जेकॾहिं मां सुवाल कयां मोहर नबूअत जो त पोइ मूंखे मथां तव्हां चयो न, पोइ मां छा कयां, तंहिं करे मूंखे हिन हिसाब जे असर में तव्हांखे मूंखे पुठी गुज़ारी करे मोहर ॾेखारणी पई, पोइ मूंखे जुमी ॾिनी, मां लकुड़ हणंदुसि। वरी ॿियो हिकिड़ो शख़्स फरमायो त अञा कंहिंजो हक़ हुजे, हिकिड़ो थियो चई साईं मुंहिंजो आहे, चयो चई साईं 2 पैसा आहिनि मुंहिंजा तव्हांजा, टको 2 पैसा, फरमायो त असां हक़दार खे कूड़ो कोन चवंदासीं, तुंहिंजो हक़ थियो, पर कीअं वाट ॾे कहिड़ी तरह तुंहिंजो मारे तको, कीअं हिकिड़े माण्हू तव्हांखां घुरियो अचे सुवाल करे ख़राब, त उन वक़्तु तव्हां चयो त कंहिंखे हुजे त मां गुज़ारियो, सो मूंखे मां ॾिनो तव्हांखे, पोइ मूंखे वरी कोन मिलियो, सो मूंखे हाणे हक़ु ॾियो, पर त
अली का अली कुम उथ अधु हक़ उन खां करे वञी निकिरी वियो घरों टको खणी अचे तो फरमाए त बाबा पुछो घुरो ॾियो अलाह ताला वटि मां ख़ाली छंडिजी वञा उते मां न ॾेई सघंदुसि जिते वठो त मां जान छॾायां अलाह ताला जो हिसाब एॾो वॾो आहे नबी करे करे अलाह ताला असांखे तव्हांखे हक़ ऐं हया ऐं हिसाब जो अंदाज़ असांखे अता फरमाए आख़िर दान अल्हम्दुलिल्लाह